बाबुल इमामत इमामत जो बयान। शरीयत में निमाज़ जी इमामत जो वॾो अहम ऐं अज़ीम शान कमु आहे। समूरनि मुक़्तदनि के निमाज़नि जे ज़िम्मेदार हुजण जे वजह खां इमाम मुक़ररु करण जे सिलसिले में शरीयत कुझु शराइत मुक़ररु कया आहिनि ऐं हीउ ॾसियो वियो आहे त उन अहम ऐं अज़ीम शान मनसब जो हामिल केरु शख़्स थी सघे थो। इन बाब में उहे अहादीसूं मुक़ररु ॿुधायूं वञनि थियूं त इमाम मुक़ररु करण जे वक़्तु कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे ऐं उनजो मुस्तहिक़ कहिड़ो शख़्स आहे। मुक़्तदी जेके बि हाज़िर आहिनि जंहिंमें औसाफ़ हुजनि उनखे इमाम बणाइजे। जेकॾहिं कोई शख़्स अहिड़ो न हुजे जंहिं इमामत जी लियाकत हुजे त कसरत राय ते अमल कयो वञे। गुज़ारे घणा चवनि त फलाणो पढ़ाए त उनखे इमामत जो सभ खां ज़्यादा हक़दार उहो शख़्स आहे जेको निमाज़ जा मसइला ख़ूब ॼाणे। शर्त ज़ाहिरी तौर ते उन में कोई गुनाह न हुजे। घटि में घटि किरायत मसनून उनखे क़ुरान यादि हुजे जंहिंसां निमाज़ थी सघे। ॿियो उहो शख़्स जेको क़ुरान मजीद सुठी तरह उम्दे आवाज़ सां किरायत करे जीअं क़वाइद आहिनि तजवीद जा। टियों उहो शख़्स जेको सभ खां ज़्यादा ख़ूबसूरत हुजे। चौथों उहो शख़्स जेको सभ में उमिरि ज़्यादा रखंदो हुजे। पंजों उहो शख़्स जेको सभ में ज़्यादा ख़लीक़ हुजे, अख़लाक़ जंहिंजा भला हुजे। हाणे इन में बराबरि थिया त छऊं उहो शख़्स जंहिंमें परहेज़गार वधीक हुजे। परहेज़गारीअ में सभु मुवाफ़िक़ आहिनि त पोइ जेको शख़्स सभ में भलो लिबास पाईंदड़ हुजे, उम्दो साफ़ सुथरो। इन जे करे के इमाम साहब शहरनि में हर निमाज़ ते ॿियो वॻो पाईंदा आहिनि। इमाम जेको बीहे समूरनि जी ज़मानत खणंदड़ आहे, लिबास बि उम्दो हुजे। सभु लिबास में हिकु जहिड़ा आहिनि। सूफ़ी वधीक कपिड़ा इस्त्री वग़ैरह करे पाए थो, यूसुफ वरी उन खां वधीक, वरी अञा टियों वधीक, हिक ॿिए खां वधीक आहिनि त पोइ अठों शर्त इहो आहे त उहो शख़्स जेको मतो जंहिंजो सभिनी खां वॾो हुजे। न उहो शख़्स जेको मुक़ीम आहे बिनिस्बत मुसाफ़िरनि जो, छो त सफ़र जे करे थकावट थींदी आहे, पोइ मुक़ीम वरी हुजे। ॾहों उहो शख़्स जेको असली आज़ादु हुजे। बाना आहिनि, बानानि मां वरी आज़ादु थियो, पर हिकिड़ो असुल खां वठी आज़ादु आहे त पोइ वधीक हक़दार उन्हनि में आज़ादु आहे। हाणे इन में बराबरि आहिनि त उहो शख़्स जंहिं हदस असगर खां तयमुम कयो आहे बिनिस्बत उन शख़्स जे जंहिं हदस अकबर खां तयमुम कयो आहे। हाणे पाणी कोन हुयो, सूफ़ीअ खे वुज़ू टुटी पियो, हाणे इन छा कयो, तयमुम कयो वुज़ूअ जो। मोहम्मद यूसुफ गुसल पइजी वियो, हाणे पाणी कोन्हे, हाणे इन बि तयमुम कयो। पाक त ॿ ई थिया, पर इमामत जे लाइक़ु उहो आहे जंहिं वुज़ूअ खां तयमुम कयो। जंहिं शख़्स में ॿ सिफ़तूं लॻी वञनि उहो इमामत जो ज़्यादा मुस्तहिक़ आहे बिनिस्बत उन शख़्स जे जंहिंमें हिकु वक़्तु लॻी वञे। मसलन उहो शख़्स जेको निमाज़ जा मसइला बि ॼाणे, क़ुरान मजीद बि सुठी तरह पढ़ंदो हुजे, इमामत जो ज़्यादा मुस्तहिक़ अहल आहे बिनिस्बत उन शख़्स जे जेको सिर्फ़ु निमाज़ जा मसइला ॼाणे थो, क़ुरान मजीद सुठी तरह नथो ॼाणे। पहिरीं हदीस जेका अचे थी उन में अलामा तैबी रहमतुल्लाह फरमायो आहे त फ़अअलमहुम बिस्सुन्नत में सुन्नत खां मुराद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीस में अहद सहाबा आहे। जेको शख़्स हदीसूं ज़्यादा ॼाणींदो हो उहो वॾो फ़क़ीह मञियो वेंदो हो। हज़रत इमाम अहमद, इमाम अबू यूसुफ रहमहुल्लाह जो अमल उन हदीस ते आहे, यानी उन्हनि हज़रात जे नज़दीक इमामत जे सिलसिले में कारी आलिम ते मुक़दम आहे। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि, इमाम मोहम्मद, इमाम मालिक
रहमहुल्लाह इमाम शाफ़ी जो मसलक ही आहे त ज़्यादा इल्म ॼाणण वारो फ़क़ीह इमामत जे सिलसिले में वॾे कार्य ते मुक़दम आहे। छो त इल्म क़िरात जी ज़रूरत त निमाज़ जी सिर्फ़ हिकु रुकन आहे, यानी क़िरात जे वक़्त में थींदो। बरख़िलाफ़ उनजे जो इल्म जी ज़रूरत निमाज़ जे तमामु अरकाननि में पवे थी। हाणे भलो क़ुर पढ़णु सुर सां पढ़णु इहो हिकिड़ो रुकन आहे, क़िरात करणु निमाज़ जो शर्त आहे, ऐं बाक़ी ॿियो शयूं ॼाणणु उहे त इलाही आहिनि। हाणे हुन में जेकॾहिं पोइ आलिम जी ज़रूरत आहे, पर हिन जी एॾी मश्क न आहे त ही इमाम साहिबान फरमाइनि था, इमाम अबू हनीफ़ा, इमाम मोहम्मद, इमाम मालिक, इमाम शाफ़ी ताईं, त पोइ आलिम पढ़ाए। जंहिं हादिस में ही साबित थियो त आलिम ते सभ खां सुठो क़ुर पढ़ण वारो मुक़दम आहे, उनजो जवाबु उन हज़रात जे तरफ़ खां ही ॾिनो वियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जेके माण्हू कारी हुया त उहे सभु ज़्यादा इल्म वारा बि हुआ, छो त उहे माण्हू क़ुर मजीद खे गॾु अहकामनि जो सिखंदा बि हुया। इन ई वजह सां अहादीस में कारीअ खे आलिम ते मुक़दम रखियो वियो। ऐं हाणे असांजे ज़माने में चूंकि ईअं न आहे, भले त अक्सर कारी मसाइलनि खां नावाक़ुफ़ आहिनि, ऐं उनजे लाइ असां आलिम खे कारीअ ते मुक़दम रखंदासीं। हाणे अॼुकल्ह बस जेके क़िरात पढ़ंदा त बसि पोइ वधीक हेॾे इल्म इला माशाला खे हासिल कंदा, न त ईअं ई वीचारा रहिजी था वञनि। कारीअ जो सर्टिफिकेट मिली थो वञे न। हज़रत अबू मसऊद रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, माण्हू जी इमामत उहो करे जेको क़ुर मजीद सुठो पढ़ंदो हुजे। जेकॾहिं क़ुर मजीद सभु सुठो पढ़ंदा हुजनि त पोइ उहो शख़्स इमामत कराए जेको सुन्नत जो वधीक ॼाणू हुजे। जेकॾहिं सुन्नत जे ॼाण में बि सभु बराबरि हुजनि त पोइ उहो इमामत कराए जंहिं सभ खां पहिरियां हिजरत कई हुजे। हिजरत वारो अमल बि तमामु आला उत्तम। पोइ जेकॾहिं हिजरत में बि बराबरि हुजनि त उहो शख़्स इमामत कराए जेको उमिरि में वॾो हुजे। पोइ बि माण्हू कंहिं ॿिए जे इख़्तियारीअ वारे हंधि इमामत न कराए। अली मस्जिद में जेको इमाम आहे, हाणे ॿियो को वियो, बसि टाइम थी वियो, मुसल ते बीठो या कंहिं जमायती थियो, जमायतनि खे बि हक़ न आहे त इमाम जे इजाज़त खां सवाइ ॿिए खे बि आहे। वधीक हक़दार उहो आहे जेको 5 वक़्त निमाज़ पढ़ाए थो। उहो जंहिंखे पोइ चवे असां वटि वरी इहो हूंदो न आहे, भले को महिमान आयो, केरु आयो, सम्झो भई गुज़िरेगा बीहारे, जेसिताईं इमाम इजाज़त नथो ॾिए तेसिताईं ॿिए खे हक़ न आहे त पढ़ाए। ऐं को कंहिंजे घर में संदसि मसनद ते उनजे इजाज़त खां सवाइ न वेहे। घर में कंहिं वॾे माण्हूअ जी खटा या समूरनि जो ॾाॾो आहे, मिसाल 10 पुट अथसि, या को पीउ आहे, हाणे पुट अथसि, हाणे को ॿियो माण्हू या आयो, भाटियो आयो, सौटु आयो, त हुन वॾे जे जॻह ते न वेहे। या उस्ताद आहे, हुनजे वेहण जी जॻह आहे, या पोइ दफ़्तर आहे, हुनमें जेको ख़ासि आहे दफ़्तर जो मालिक उहो वेठो आहे, ॿियो अची वरी हुनजी जाइ ते वेही रहे, इजाज़त खां सवाइ वेहणु सही न आहे। मुस्लिम जी हिकु रिवायत में ही लफ़्ज़ आहिनि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, को कंहिं ॿिए जे घर में संदसि मोकल खां सवाइ इमामत न करे। मरो मुस्ता गुलाम हैदर खलपोटो हुयो रहमतुल्लाह अलैहि विसरवाण जो, उहो चए पियो साईं ॿेर वारा आया, साहिबु तुंहिंजो हूंदो, उन ते साईं निमाज़ पढ़ायो। चए पढ़ाईंदो केरु आहे? मुंहिंजो ॾाॾो आहे। चए पढ़ाया साहिबु। निमाज़ खां पोइ भई साईं तकरीर कई या 2 मिंट मिड़ई नसीहत, पोइ हुन में चए त हर जमात पंहिंजे इमाम जे हिन ते ठहियल हूंदी आहे, के सजदो रुकू तकिड़ो कंदा आहिनि, के देरि कंदा आहिनि, के क़ौम में मथे थी। ॿियो माण्हू अचे उहो त हुनजी रफ़्तार पंहिंजी हूंदी, ईअं न त इमाम खां अॻु थी वञनि त निमाज़ ई न थिए। तंहिंजे करे त ईअं जेको अचे त हुनखे न चवंदा कयो, बसि उहो पंहिंजी जमायती ठहियल आहिनि पंहिंजे इमाम जे हुन सां त उहो पढ़ाए त वधीक बहितर आहे। हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं तव्हां निमाज़ पढ़ण लाइ 3 माण्हू हुजो त उन्हनि मां हिकु उन्हनि जो इमाम थिए, ऐं उन्हनि मां
इमामत जो हक़दार उहो आहे जेको क़ुरान मजीद ज़्यादा पढ़ियल हुजे। हज़रत उमर साईं रज़ी अलाह ताला अन्हु उहिदो वधीक मथे उनखे ॾींदा जेको क़ुरान पाक घणो उनखे यादि हुजे, ॼाणू हुजे। असुल ॿियो, हज़रत इब्न अब्बास रज़ी अलाह अन्हुमा क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युअद्दिल लकुम ख़ियारुकुम वलियउम्मुकुम क़ुराउकुम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां मां जेकी बहितरीन माण्हू हुजनि उहे आज़ान ॾियनि ऐं तव्हां मां जेकी क़ुरान ऐं शरई इल्म जा वधीक ॼाणू हुजनि उहे तव्हांजा इमाम थियनि। अबू अतिया अक़ली साहबई रहमतुल्लाह अलैहि चवे थो त हज़रत मालिक बिन हुवैरिस रज़ी अल्लाह अन्हु सहाबी असांजे मस्जिद में ईंदो हो ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस बयानु कंदो हो। हिकु ॾींहुं निमाज़ जो वक़्तु थी वियो। अबू अतीअ चयो त असां मालिक रज़ी अल्लाह अन्हु खे अर्ज़ु कयो त अॻिते थियो ऐं निमाज़ पढ़ायो। अगरि मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो त तव्हां पंहिंजे कंहिं माण्हूअ खे अॻिते करियो जेको तव्हांजी इमामत कराए। मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त आउं छाजे करे तव्हांखे निमाज़ नथो पढ़ायां। मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो फरमायाऊं जेको किन माण्हुनि सां मिलण लाइ वञे ऐं उनजी इमामत न कराए पर उन्हनि मां कंहिंखे उन्हनि जो इमाम थियणु घुरिजे। पर निसाई रुगो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अल्फाज़ ज़िक्र कया आहिनि। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु चवे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्दुल्लाह बिन उम्म मक्तूम रज़ी अल्लाह अन्हु खे पंहिंजो क़ाइम मक़ाम मुक़ररु कयो त जीअं हू माण्हुनि खे निमाज़ पढ़ाए जॾहिं त हू नाबीनो हो। हज़रत अबू उमामा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो टे माण्हू अहिड़ा आहिनि जिन जी निमाज़ संदनि कननि खां मथे न चढ़ंदी आहे, यानी क़बूल न थींदी आहे। भॻल बानो तव्हांजो उहो पंहिंजे मालिक ॾांहुं मोटी न वञे। अॻे बाना थींदा ख़रीद करे रखंदा या हुनखे आदि कराइण खां बाद वरी पाण वटि रखंदा। हाणे उहो ईअं भॼी वियो भले निमाज़ बि पढ़े त हुनजी क़बूल न थींदी। ॿी उहा औरत जेका इन हालत में राति गुज़ारे जो उनजो मुड़ुसु नाराज़ हुजे। कंहिं ॻाल्हि ते मुड़ुसु माईअ खां नाराज़ थियो, माईअ खे वरी कुझु हुयो ई कोन दिलि जे अंदरि त हाणे हिन राति सॼी गुज़ारी निमाज़ पढ़े त हिनजी निमाज़ क़बूल बि न आहे। कंहिं रिवायत में थिए थो सॼी राति हुनजे मथां लानत वसंदी आहे। ऐं कंहिं जाइ ते आहे त जेकॾहिं मुड़ुसु जिमा लाइ सॾेसि थो पोइ इनकार करे थी त पोइ हुनजे मथां मलाइका लानत वसाईंदा आहिनि मुड़ुस जी नाफ़रमानी थी करे। बहरहाल इन औरत जी बि निमाज़ क़बूल न आहे जेका मुड़ुस खे नाराज़ करे राति गुज़ारे। चयो उहो इमाम जंहिंखे संदसि जमात पसंदि न कंदी हुजे, जमात पसंदि नथी करे हे सिॻियो बीठो आहे मुसले ते हिनखे बि जुगाए त ईअं न करे। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्दुल्लाह बिन उम्म मक्तूम रज़ी अल्लाह अन्हु खे पंहिंजो क़ाइम मक़ाम मुक़ररु कयो त जीअं हू माण्हुनि खे निमाज़ पढ़ाए जॾहिं त हू नाबीन हो। नाबीन जेकॾहिं साफ़ सुथराई करण वारो हुजे त पोइ सही आहे। भाई जेकॾहिं उन में पक न आहे त पोइ नाबीन जे पोयां बि मना आहे मकरूह आहे। छो त हुनखे वीचारे ख़बर न पवंदी। पर के नाबीन अहिड़ा हूंदा आहिनि सॼनि खां बि वधीक साईं मदन साहिब मोहम्मद अली क़ारी साहिब रहमतुल्लाह अलैहि वॾी सफ़ाई रखंदो। हज़रत अबू उमामा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो टे माण्हू अहिड़ा आहिनि जिन जी निमाज़ संदनि कननि खां मथे न चढ़ंदी आहे, यानी क़बूल न थींदी आहे। भॻल बानो तव्हां त उहो पंहिंजे मालिक ॾांहुं मोटी न वञे। ॿी उहा औरत जेका उन हालत में राति गुज़ारे जो हुनजो मुड़ुसु नाराज़ हुजे। चयो उहो इमाम जंहिंखे जमात पसंदि न कंदी हुजे राति चिनी गुनाहनि खां बचाए। हज़रत इब्न उमर रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो टे माण्हू अहिड़ा आहिनि जिन जी निमाज़ क़बूल न थींदी आहे। निमाज़ मक़बूल न थियण मां मुराद कामिल निमाज़ न आहे, यानी वक़्तु विञाए देरि करे निमाज़ पढ़ण जे करे उहा निमाज़ अजुर ऐं सवाब में घटि आहे। इहा नफ़िली
इहा नफ़ी कमाल जी आहे, जिन्स जी नफ़ी न आहे। हिकु उहो जेको कंहिं जमात जो इमाम थिए ऐं उहो कंहिं नापसंद कंदा हुजनि, ॿियो उहो जेको निमाज़ में पोइ अचे यानी निमाज़ जे मुस्तक़िल वक़्तु गुज़रण खां बाद में अचे, टे उहो जेको आज़ादु इंसान खे ग़ुलाम बणाए। इंसान सभु आज़ादु आहियूं असां, हाणे कंहिंखे हर भरू बानो करे रखे। सलामत बिनतुल हर्र, सलामत बिनतुल हर्र रज़ी अल्लाह अन्हा खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जी निशाननि मां हिकु निशानी उहा आहे त मस्जिद में हाज़िर माण्हू इमामत कराइण खां लवाईंदा, एतिरे क़दुरु जो खेनि पोइ निमाज़ पढ़ाइण वारो न मिलंदो। अल्लाह त अहिड़े दौर खां बचाए। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां ते जिहाद हर अमीर सां गॾु वाजिबु आहे, खणी उहो अमीर नेक हुजे या बद, भल खणी उहो कबीरा गुनाह करे, ऐं तव्हां ते निमाज़ हर मुस्लमान जे पोयां वाजिबु आहे, जेतोणीकि उहो इमाम नेक हुजे या बद, भल खणी उहो कबीरा गुनाह कंदो हुजे। ऐं जनाज़े जी निमाज़ हर मुस्लमान ते पढ़णु वाजिबु आहे, खणी उहो नेक हुजे या बद, भल खणी उन कबीरा गुनाह कया हुजनि। मुस्लमान जी जनाज़े निमाज़ पढ़बी ऐं इमाम जेकॾहिं फासिक़ आहे तॾहिं निमाज़ थी वेंदी। बाक़ी अफ़ज़ल तरीक़ो इहो आहे जो मथे बयानु कयो आहे। हज़रत अमर बिन सलमा रज़ी अल्लाह अन्हु चवे थो त असां पाणीअ किनारे रहंदा हुआसीं, जिते माण्हुनि जी अचु वञु हुई। जेकी काफ़िला असां वटां लंघंदा हुआ, असां उन्हनि खां पुछंदा हुआसीं त माण्हुनि सां कहिड़ो वाक़ियो थियो हुजे, माण्हुनि सां कहिड़ो वाक़ियो थियो आहे, ऐं हू शख़्स यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केरु आहे। उहे माण्हू चवंदा हुआ त उहो दावा थो करे त अल्लाह खे पंहिंजो पैगंबर बणाए मोकिलियो आहे, ऐं काफ़िले वारा माण्हू क़ुरान करीम जूं आयतूं ॿुधाए चवंदा हुआ त हीउ उन ॾांहुं वही आयो आहे। तंहिं करे आउं उन वहीअ खे ईअं यादि कंदो रहियुसि जो ॼण त मुंहिंजे सीने में समाइजी वई आहे। जॾहिं त अक्सर अरब इस्लाम आणण जे सिलसिले में मके जे फतह जे इंतज़ार में हा, चवंदा हुआ त उन पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे संदसि क़ौम ते छॾे ॾियो, जेकॾहिं उहो पंहिंजनि माण्हुनि ते ग़ालिब थी वियो ऐं मको फतह कयाई त सम्झो त उहो सचो नबी आहे। तंहिं करे जॾहिं मको फतह थियो त सभु माण्हू इस्लाम क़बूल करण में तकड़ करण लॻा, ऐं मुंहिंजे पीउ पंहिंजे कबीले में सभ खां अवल इस्लाम आंदो। पोइ जॾहिं इस्लाम आणे वापसि वरियो त पंहिंजे कबीले वारनि खे चवणु लॻो त अल्लाह जो कसम, आउं सचे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटां आयो आहियां, जंहिं फरमायो आहे त फलाणे वक़्तु फलाणी निमाज़ पढ़ो, फलाणे वक़्तु फलाणी निमाज़ पढ़ो। जॾहिं निमाज़ जो वक़्तु थी वञे त तव्हां मां हिकु आज़ान चवे, ऐं तव्हां मां जेको शख़्स क़ुरान करीम वधीक पढ़ियल हुजे उहो तव्हांजी इमामत कराए। तंहिं करे जॾहिं निमाज़ जो वक़्तु आयो ऐं जमात जी तयारी थी त माण्हुनि सोचियो त इमाम कंहिंखे कजे। पोइ ॾिठो त मूंखां वधीक को बि क़ुरान पढ़ियल न आहे, जो आउं काफ़िले वारनि खां क़ुरान मजीद सिखंदो रहंदो हुयुसि। तंहिं करे माण्हुनि मूंखे अॻिते कयो ऐं आउं 6 या 7 सालनि जो हुयुसि, ऐं मुंहिंजे जिस्म ते फ़क़ति हिकिड़ी चादर हुई। तंहिं करे जॾहिं आउं सजदो कंदो हुयुसि त चादर मुंहिंजे जिस्म खां सुरकी वेंदी हुई। उहो ॾिसी कबीले जी हिकु औरत चवणु लॻी, छा तव्हां पंहिंजे इमाम जी उघड़ असां खां नथा ढकियो? पोइ माण्हुनि मुंहिंजे लाइ कपिड़ो ख़रीद कयो ऐं मुंहिंजे लाइ कमीस ठारायऊं, जंहिं ते मूंखे अहिड़ी ख़ुशी थी जो अहिड़ी कॾहिं बि कान थी हुई। नाबालिग जी इमामत जाइज़ न आहे, पर हिते सूरत हाल बि हुई। हुननि पंहिंजे मर्ज़ीअ सां नंढे उमिरि वारे खे पंहिंजो इमाम मुक़ररु कयो। उनजो हिकु सबबु ही हो जो उन्हनि खे उन वक़्त ताईं इमामत जे मसइले जी ख़बर न हुई, ऐं ॿियो त अमर बिन सलमा उन्हनि सभिनी में क़ुरान वधीक ॼाणींदो हो, जीअं ख़ुदि उन रिवायत मां ज़ाहिर थी रहियो आहे। तंहिं करे उन्हनि वक़्ती तौर ते उनखे ई निमाज़ लाइ इमाम मुक़ररु कयो हो, बाक़ी न त जवान जे कॾहिं किन तरावीह बि मनो कयूं नाबालिग जे पोइ।
हज़रत बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा चवे थो त मदीने मुनव्वर में जॾहिं पहिरियां ई मुहाजिरीन आया त खेनि अबू हुज़ैफ़ा जो आज़ाद कयल ग़ुलाम सालिम निमाज़ पढ़ाईंदो हो ऐं मुक़्तदिन में हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु ऐं अबू सलमा रज़ी अल्लाह अन्हु बिन अब्दुल असद बि हूंदा हुआ। हज़रत बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो टे माण्हू अहिड़ा आहिनि जिन जी निमाज़ सदन मथे खां हिकु ज़राट बि मथे नथी वञे, अल्लाह ताईं बचाए। हिकु उहो जेको माण्हुनि जी इमामत कराए ऐं माण्हू उनखे नापसंद कंदा हुजनि। ॿी उहा औरत जेका उन हालत में राति गुज़ारे जो संदसि मुड़ुसु मथसि नाराज़ हुजे। टे उहे ॿ ॿाहिरि जेके पाण में नाराज़ हुजनि, सॻा ॿाहिरि हुजनि न त इन महिल मोमिनून इख़्वत माना मुस्लमाननि जो पाण में जहिड़ो नाराज़ हो इहो निमाज़ क़बूल नथी थिए। हाणे असां ॾिसूं घरू जहिड़ा जुदा, ॻोठाई जे क़ौमी जहिड़ा जुदा, ओड़े पाड़े सां नाराज़ पिया पढ़ूं निमाज़। हदीस पाक जे ज़ाहिर ते हलिबो त पोइ असांजो निमाज़ ई वयूं। जीअं वरी थोरो अंदरि घेरी ॾिसबो त पोइ निमाज़ जो फ़र्ज़ु खणी लही वेंदो, बाक़ी सवाब खां महरूम। जेकॾहिं निमाज़ जमायत सां पढ़णु 27 जो सवाब, जामिया पढ़णु वरी अञा वधीक, ॾंदड़ हणी वरी वधीक, पटको पाए त अञा वधीक। हलो छड़ो फ़र्ज़ु लथो, बाक़ी सवाब खां महरूम रहिजी। अलाह खां दुआ आहे त रब साईं तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे पाण में नाराज़ ते खां बचाए, प्यार मोहबत सां रहाए। हदीस में आहे त लैलतुल बरा या क़दर या जेके बख़्शिश वारियूं रातियूं आहिनि उन्हनि में समूरा गुनाह बख़्शादा वञनि, मगर घर जेके पाण में विढ़ियल आहिनि त उन्हनि खे मौक़ूफ़ थो रखियो वञे जेसि ताईं पाण में सुलह कनि, पोइ इन्हनि जी बख़्शिश, न त बख़्शिश न थींदी, उहा बंदि थी कई वञे उन जॻह ते। ॿिया गुनाह आहिनि बेड़ीअ खां हेठि कपिड़ो करणु, माफ़ी त वठे थो इंसान, गुनाह माफ़ करे रब, पर हे गुनाह छॾे त माफ़ थिए न। या गिला ॾाढ़ी कुड़ाइणु, काफ़ी गुनाह अहिड़ा आहिनि जेके जॾहिं छॾिबा तॾहिं माफ़ी थी।